अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा जेको आहे रईस बालाज ख़ान जेको आहे जबल जे ॻोठ मथां हमिलो करे ऐं जबल खे ख़तमु करे छॾींदो। छा सिकंदर ख़ान ऐं जेको आहे शाहनवाज़ ख़ान बालाज ख़ान मथां हमिलो करे मंठार ऐं राणी खे आज़ादु करण में कामयाबु थी वेंदा। छा जेको आहे बालाज ख़ान जबल जे भाउ खे अगवा करे ईंदो ऐं उनखे ख़तमु करे छॾींदो। इन तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंहिंजा पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे छा थींदो इन तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे प्रेस करे ऑल ते क्लिक कंदा ताकी हर नोटिफिकेशन ॿाहिरनि ताईं पहुची सघे। उन सां गॾोगॾु जेको आहे असांजे वीडियो खे लाइक कंदा त दोस्तों अव्हांजे वीडियो लाइक करण सां अव्हां जेको बेल नथो करे पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त रईस बालाज ख़ान जेको आहे पंहिंजे मुंशी खे चवंदो त मुंशी तोखे हर हाल में हाणे जेको आहे माण्हू गॾु कर ऐं पाण सभु गॾिजी हली करे जबल जे ॻोठ जे मथां हमिलो कयूं ऐं उतां जेको आहे राणी खे आज़ादु करायूं। जेकॾहिं उते राणी न हूंदो त राणी ऐं मंठार न हूंदा त पोइ जेको आहे असां जेको आहे ॿिए जॻह ते राणी ऐं मंठार खे ॻोल्हियूं। ऐं मुंशी चवंदो त रईस बालाज ख़ान जेको आहे बिल्कुलु असांखे ईअं करिणो पवंदो। जेकॾहिं असां जेको आहे राणी ऐं मंठार खे आज़ादु न करायो त पोइ जेको आहे जबल उनखे ख़तमु करे छॾींदो। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त रईस शाहनवाज़ खे सिकंदर चवंदो त बाबा हाणे जेको आहे असांखे राणी ऐं मंठार खे बालाज ख़ान जे चंबे मां आज़ादु कराइणो पवंदो। जेकॾहिं असां उनखे आज़ादु न करायो त उहे उनखे ख़तमु करे छॾींदा ऐं पोइ असां जेको आहे बालाज ख़ान खे बि ख़तमु न करे राणी ऐं मंठार खे असां आज़ादु कराए ऐं पोइ जेको आहे बालाज ख़ान जे मथां हमिलो कंदासीं ऐं बालाज ख़ान जो कमु तमामु कंदासीं। छो जो बालाज ख़ान तमामु घणो ज़ालिम आहे, उन तमामु घणा ज़ुल्म कया आहिनि ऐं हाणे उनजे ज़ुल्म जो घड़ो पूरो थी चुको आहे ऐं असां उनखे हाणे कॾहिं बि माफ़ु कोन कंदासीं। पर जेकॾहिं असां जेको आहे राणी ऐं मंठार खे आज़ादु न कराए सघियासीं त बालाज ख़ान उन्हनि खे ख़तमु करे छॾींदो ऐं पोइ असां बालाज जो बि कुझु नथा बिगाड़े सघूं ऐं बालाज ख़ान खे बि कुझु नथा करे सघूं ऐं ईअं जेको आहे असां फासी वेंदासीं। त शाहनवाज़ चवंदो त हा बिल्कुलु असांखे हाणे बालाज ख़ान जे मथां हमिलो करे ऐं उनखे ख़तमु करणु घुरिजे ऐं राणी ऐं मंठार खे आज़ादु करणु घुरिजे।